बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वन्नस्सु अला उमूमिस सल्बि औ सल्बिल उमूमि फल अव्वलु यकूनु बितक़दीमि अदातिल उमूमि अला अदातिन नफ़ी नहवु कुल्लु ज़ालिका लम यकुन ऐ लम यका हाज़ा वला ज़ाका वसानी ला यकूनु बितक़दीमि अदातिन नफ़ी अला अदातिल उमूमि नहव लम यकुन कुल्लु ज़ालिका ऐ लम यका अल मजमू' फयहतमिलु सुबूतल बअद व यहतमिलु नफ़ी कुल्ल फ़र्दिन। इल्मुल मआनी जो टियों बाब तक़दीम ऐं ताख़ीर जे बारे में असां पढ़ी रहिया हुआसीं। मुसन्निफ़ फरमायो त इहा ॻाल्हि मुमकिन न आहे त हिक ई वक़्त में इंसान तमामु अल्फाज़नि खे अदा करे सघे। सो इहा ॻाल्हि ज़रूरी आहे त कुझु लफ़्ज़नि खे अॻ में ज़िक्र कयो वेंदो, कुझु लफ़्ज़नि खे त बग़ैर दलील जे कंहिं बि लफ़्ज़ खे अॻु या पोइ ते रखियो न वेंदो। अॻु तक़दीम ऐं ताख़ीर जो अॻु या पोइ ते रखण जो को न को सबबु ज़रूरु हूंदो। उन खां पोइ मुसन्निफ़ फरमायो त तक़दीम जा असीं सबबु बयानु कंदासीं त कहिड़ा सबबु आहिनि जंहिंजे ज़रिए लफ़्ज़ खे अॻिते रखियो वेंदो आहे। उन्हनि मज़ा असां 5 सबबु पोइ ते पढ़ियासीं। अॼोके सबक़ में बक़ाया 5 सबबु मुसन्निफ़ ज़िक्र कंदो तक़दीम जा, जन सबबनि जे ज़रिए असां लफ़्ज़ खे अॻ में रखंदासीं, लफ़्ज़ खे मुक़दम कंदासीं। 5 सबबु पोइ ते गुज़री आया। 6हों सबबु आहे उमूम सल्ब या सल्ब उमूम। तवज्जो हेॾां कयो। 6हों सबबु आहे उमूम सल्ब या सल्ब उमूम। उमूम त माना आम हुजणु, सल्ब चइबो आहे नफ़ीअ खे। उमूम सल्ब यानी नफ़ीअ जो आम हुजणु, आम नफ़ी कई वञे। ॿियो वरी आहे सल्ब उमूम माना उमूम जी नफ़ी कई वञे। हिकिड़ो आहे उमूम सल्ब माना नफ़ीअ जो उमूम, नफ़ीअ खे आम कयो वञे। ॿियो वरी आहे आम जी नफ़ी कई वञे। त इहे उमूम सल्ब जेको आहे इहो कीअं हासिलु थींदो आहे उन जे बारे में मुसन्निफ़ ॿुधाए रहियो आहे त उमूम सल्ब में 2 शयूं हूंदियूं न। हिकिड़ो उमूम जे लाइ लफ़्ज़ आम ज़िक्र कयो वेंदो ऐं सल्ब जे लाइ नफ़ीअ जो लफ़्ज़ ज़िक्र। ठीकु आहे, त आम लफ़्ज़ ऐं नफ़ीअ जे ज़िक्र सां उमूम सल्ब ऐं सल्ब उमूम हासिलु थींदो। त 2 शयूं थियूं, हिकिड़ो उमूम ॿियो सल्ब। उमूम जेको हासिलु थींदो सो उमूम लफ़्ज़नि सां हासिलु थींदो। अहिड़ा लफ़्ज़ जेके आम जी माना ॾियनि उन सां उमूम हासिलु थींदो आहे ऐं अहिड़ा अल्फाज़ जेके नफ़ी जी माना ॾियनि उन सां सल्ब हासिलु थींदो आहे। सो माना उमूम सल्ब ऐं सल्ब उमूम इहो 2 लफ़्ज़नि सां हासिलु थींदो। हिकिड़ो उमूम लफ़्ज़नि सां, ॿियो त हाणे पहिरियां उमूम जा लफ़्ज़ रखिया वञनि या पहिरियां सल्ब जा लफ़्ज़ रखिया वञनि। त उन जे बारे में मुसन्निफ़ ॿुधाए थो त जॾहिं असांजो मक़सदु उमूम सल्ब हुजे माना नफ़ीअ जो आम करणु मक़सदु हुजे, माना आम नफ़ी आहे, कंहिंजे लाइ बि मुस्बित न आहे, कंहिंजे लाइ बि सुबूत न आहे, हर हिक जे लाइ इहा नफ़ी आहे। जॾहिं नफ़ी आम हुजे त पोइ पहिरियां असांखे उमूम जो लफ़्ज़ आणणो पवंदो, बाद में असांखे नफ़ीअ जो लफ़्ज़ आणणो पवंदो। ऐं जॾहिं वरी सल्ब उमूम हुजे त पहिरियां नफ़ी जो लफ़्ज़ आणिबो, पोइ वरी आम जो लफ़्ज़ आणिबो। त उमूम सल्ब ऐं सल्ब उमूम में पोइ फ़र्क़ु मुख़्तलिफ़ वरी बयानु कयो आहे। त उमूम सल्ब जॾहिं असां चवंदा आहियूं न त उन वक़्तु आम नफ़ी थी वेंदी आहे, माना उहा नफ़ी फ़र्दन हर शख़्स खे शामिलु हूंदी आहे। माना नफ़ी आम आहे, इन में इस्बात कंहिं बि फ़र्द में नाहे थियो, हर हिकु फ़र्द में नफ़ी वाक़िअ थी आहे। ऐं जॾहिं असां सल्ब उमूम चवंदा आहियूं त उते फ़र्दन नफ़ी मुराद नाहे हूंदी। माना थी सघे थो त सभिनि में नफ़ी हुजे ऐं थी सघे थो त कुझु जॻह ते इस्बात बि थियो हुजे। जॾहिं सल्ब उमूम चवंदा आहियूं त उते नफ़ीअ जो मजमूओ मुराद हूंदो आहे, फ़र्दन नफ़ी मुराद नाहे हूंदी। सम्झ में आयो? मिसाल जो ज़िक्र कयो त मुसन्निफ़ छा फरमायो त जॾहिं उमूम सल्ब असांखे चवणो हूंदो त पहिरियां असां उमूम जो लफ़्ज़ ज़िक्र कंदासीं, पोइ असां नफ़ीअ जो लफ़्ज़ ज़िक्र कंदासीं। उहो कीअं थींदो? उमूम जो हिकिड़ो लफ़्ज़ आहे मिसाल कुल इहो आम लफ़्ज़ आहे न, ऐं लम जेको आहे इहो हरफ़ आहे
नफ़ीअ जो, त असां मसलन चयूं था कुल्लु ज़ालिक लम यकुन, त पहिरियां उमूम जो लफ़्ज़ रखियई, नफ़ीअ जो लफ़्ज़ बाद में रखियई। कुल्लु ज़ालिक लम यकुन माना आहे त तमामु इहो सभु जो सभु इहो लम यकुन न वाक़िअ थियो आहे, न थियो आहे। मतिलबु त माना इन मञा कुझु बि वाक़िअ नाहे थियो। फ़र्दन फ़र्दन नफ़ी हिते शामिल आहे। कुल्लु ज़ालिक लम यकुन इहो तमाम जो तमाम, सभु जो सभु इहो, हर हिकु इन्हनि मञा, कुल माना हर हिकु, ज़ालिक माना इहो, माना हर हिकु इहो नाहे वाक़िअ थियो। ॿियो वरी आहे सल्बे उमूम, उन में वरी नफ़ीअ जो हरफ़ पहिरियां ज़िक्र कयो वेंदो ऐं आम जो हरफ़ वरी बाद में ज़िक्र कयो वेंदो। इहो साॻियो ई मिसाल उन में तक़दीम और ताख़ीर खे वरी जेको मुक़दम हुयो उनखे मुअख़र कयो, जेको मुअख़र हुयो उनखे मुक़दम कयो। मसलन चयो लम यकुन कुल्लु ज़ालिक, न वाक़िअ थियो आहे इहो सभु। मतिलबु त माना हिते मजमूए जी नफ़ी आहे। थी सघे थो त उन में जा कुझु शयुनि में इस्बात थियो हुजे, पर मजमूई तौर ते नफ़ी आहे, त मजमूई तौर ते इहो वाक़िअ नाहे थियो। सम्झ में आयो तर्जुमो? वन्नस अला उमूम सल्बे, ऐं तसरीह करणु, ज़ाहिर करणु उमूम सल्ब ते या सल्बे उमूम ते। फल अव्वल पोइ पहिरियों, पहिरियों कहिड़ो आहे? उमूम सल्ब। पोइ पहिरियों इहो यकून, इहो हूंदो बेतक़दीम अदातिल उमूम, उमूम जे अल्फाज़नि खे अॻिते करण सां। अला अदात नफ़ी, नफ़ीअ जे अल्फाज़नि ते। उमूम सल्ब कीअं हासिल थींदो? त पहिरियां असांखे उमूम जा लफ़्ज़ आणणा पवंदा, नफ़ीअ जा अल्फाज़ बाद में ज़िक्र कबा। ऐं सल्बे नफ़ी कीअं हासिल थींदो आहे? शाबाश, हाँ। हाणे पहिरें जो मिसाल यानी उमूम सल्ब जो मिसाल कुल्लु ज़ालिक लम यकुन। कुल्लु ज़ालिक में उमूम जो लफ़्ज़ कहिड़ो आहे? कुल। नफ़ी जो कहिड़ो आहे? लम यकुन। चए थो ऐं लम यक हाज़ा वला ज़ाक, इन जी माना छा थींदी? त न वाक़िअ थियो ही ऐं न हू, माना फ़र्दन फ़र्दन नफ़ी शामिल आहे न, त न ही वाक़िअ थियो आहे न हू वाक़िअ थियो, माना नफ़ी तमामु शइ खे फ़र्दन फ़र्दन शामिल आहे, नफ़ी आम आहे। वसानी ऐं ॿियो यकून बेतक़दीम अदात नफ़ी, ॿियो कहिड़ो आहे? सल्बे उमूम। पहिरियों हुयो उमूम सल्ब, ॿियो छा आहे? सल्बे उमूम। इहो कीअं इहो वाक़िअ थींदो आहे उनजो ॿुधाए रहियो आहे। वसानी ॿियो जेको क़िस्म आहे यानी सल्बे उमूम, यकून इहो हूंदो आहे बेतक़दीम अदात नफ़ी, नफ़ीअ जे अल्फाज़नि खे अॻिते आणण सां। अला अदातिल उमूम, उमूम जे अल्फाज़नि ते। जॾहिं असां उमूम जे अल्फाज़नि ते नफ़ीअ जे लफ़्ज़नि खे मुक़दम कंदासीं त असांजे लाइ हासिल थींदो सल्बे उमूम। न वो मिसाल जीअं लम यकुन कुल्लु ज़ालिक, हिते पहिरियां नफ़ी जो लफ़्ज़ ज़िक्र कयईं, पुठे मिसाल में पहिरियां उमूम जो लफ़्ज़ ज़िक्र कयो अथई, हिते उमूम जो लफ़्ज़ बाद में मुअख़र ज़िक्र कयो अथई। लम यकुन कुल्लु ज़ालिक, इन जी माना छा थींदी? ऐं लम यकअल मजमूअ, यानी मजमूअ वाक़िअ नाहे थियो। मजमूई तौर ते नफ़ी आहे, बाक़ी फ़र्दन किथे इस्बात थियो हुजे त थी सघे थो। फ़र्क़ु सम्झ में अची वियो न? फ़यहतमिलु सुबूत अल बाज़, पोइ इहो इहतमाल थो रखे बाज़ जे सुबूत जो। वयहतमिलु नफ़ी कुल्ल फ़र्दिन, ऐं इहो बि इहतमाल रखे थो त हर फ़र्द जी नफ़ी हुजे। सतों सबब आहे तक़दीम जो तक़वियतुल हुक्म, हुक्म खे कवी बनाइणु, मज़बूत बनाइणु। जॾहिं असांखे हुक्म खे कवी बनाइणो हुजे, मज़बूत बनाइणो हुजे, त पोइ असां छा कंदा आहियूं? इन जे बारे में मुसनद ॿुधाए रहियो आहे। इन खे सम्झण जे लाइ ॾिसो त जुमिले जा ॿ जुज़ हूंदा आहिनि, हिकिड़ो मुसनद इलाही, ॿियो मुसनद। जॾहिं मुसनद हुजे फ़इल, त पोइ जॾहिं असांखे हुक्म खे हुजे कवी बनाइणो, मज़बूत बनाइणो हुजे, त पोइ छा कंदा आहियूं? मुसनद इलाही खे पहिरियां ज़िक्र कंदा आहियूं, मुसनद खे बाद में ज़िक्र कंदा आहियूं।
त पोइ इन सां हुकुम कवी कीअं थींदो त इन में इस्नाद जो तकरार थींदो। इस्नाद तकरार कीअं थींदो त जॾहिं असां मुस्नद इलाही खे पहिरियां ज़िक्र कंदासीं ऐं मुस्नद खे, त मुस्नद में तकरार थींदो, बार बार उनजी इज़ाफ़त मुस्नद इलाही जे तरफ़ थींदी। मिसाल सम्झो, इहा ॻाल्हि सम्झ अची वेंदी। मिसाल जीअं अल हिलाल ज़हर, चंड ज़ाहिर थियो आहे, इन जी माना थींदी यकीनन चंड ज़ाहिर थियो आहे, मज़बूत ॻाल्हि आहे। अच्छा, इन में तकरार इज़ाफ़त कीअं ॾिसो, अल हिलाल इहो इस्म आहे, ज़हर फ़इल आहे, मुस्नद मुस्नद इलाही, अल हिलाल मुस्नद इलाही आहे, ज़हर मुस्नद आहे। त हाणे अल हिलाल थींदो मुब्तदा, ज़हर फ़इल, इन में हुव फ़ाइल, पोइ फ़इल पंहिंजे फ़ाइल सां मिली करे ख़बर बराए मुब्तदा थींदो। ऐं ज़हर जे अंदरि जेको असां हुव ज़मीर कढियोसीं, इन हुव ज़मीर जी मर्जे कंहिंजे तरफ़ आहे, हिलाल जे तरफ़। त इस्नाद में तकरार थी वियो न, त हिलाल मां इहो ज़हर जेको आहे इहो मुस्नद बि आहे, ऐं इन में अंदरि जेको हुव ज़मीर असां मुक़दर कढियोसीं, इन जी मर्जे बि हिलाल जे तरफ़ आहे। त इहो इस्नाद में तकरार थी वियो। इस्नाद में तकरार हुजण जे करे इन हुकुम में तक़वियत पई। हालांकि असुल में हुजणु छा घुरिजे त पहिरियां फ़इल ईंदो आहे, बाद में फ़ाइल ईंदो आहे न। मिसाल जीअं चइबो जा ज़ैदुन, हिते हुजणु छा घुरिजे, ज़हर अल हिलाल, ज़ाहिर थियो आहे, पर इन मंझि पोइ वरी तक़वियत न आहे हुकुम मंझि। मसलन कंहिं शख़्स चयो न जा ज़ैदुन, त इहो बि सही आहे, पर चई ज़ैदुन जा, इन जी माना थींदी यकीनन ज़ैद आयो आहे, माना इन जे अचण में जे मज़बूत ॻाल्हि आहे, सुबूत आहे। जा ज़ैदुन जी माना थींदी ज़ैद आयो, ऐं ज़ैदुन जा जी माना छा थींदी, यकीनन ज़ैद, छो त इन इस्नाद में तकरार आहे, अचण वारे फ़इल में इस्नाद जो तकरार आहे, हुकुम मज़बूत थींदो। व तक़वियतुल हुक्म, सम्झ में आयो न इहो, हुकुम खे मज़बूत करणु। इज़ा कानल ख़बरु फ़इलन, जॾहिं हुजे ख़बर फ़इल। मिसाल जीअं अल हिलाल ज़हर व ज़ालिक, ऐं इहो हूंदो आहे ले तकरार इस्नाद, इस्नाद जे तकरार जे वास्ते। अठों क़िस्म, तक़दीम जो अठों क़िस्म आहे व तख़सीस, तख़सीस करणु, ख़ासि करणु। ख़ासि करण जे करे बि असां कॾहिं मुस्नद इलाही खे पहिरियां ज़िक्र करे छॾींदा आहियूं, लफ़्ज़ खे पहिरियां ज़िक्र कंदा आहियूं। उनजो मक़सदु इहो हूंदो आहे, सबबु इहो हूंदो आहे त इन में तख़सीस पैदा थी वञे। मिसाल जीअं आहे त मा अना कुल्त, असल में इहो हुयो, असल में ईअं हुजणु घुरिजे न, मा कुल्त, मा कुल्त जी माना छा आहे, मूं नाहे चयो, मा कुल्त न चयो मां। त हाणे इन में तख़सीस पैदा करणी आहे, माना पंहिंजे बारे में तख़सीस पैदा करणी आहे, त मां इहा ॻाल्हि नाहे कई, त इहो चइबो मा अना कुल्त, मां त इहा ॻाल्हि नाहे कई। ॿिए कंहिं चई हुजे त पोइ त माना नफ़ी में पंहिंजी तख़सीस कई न। जेकॾहिं मा कुल्त चई त इन में तख़सीस पैदा न थी, मूं इहा ॻाल्हि नाहे कई। पर जॾहिं चई मा अना कुल्त, त हाणे इन में तख़सीस पैदा थी वई, मूं त इहा ॻाल्हि नाहे कई, कंहिं ॿिए कई हुजे त पोइ थी सघे थो। त पंहिंजे लाइ तख़सीस पैदा करण जे लाइ इन खे अना लफ़्ज़ खे पहिरियां ज़िक्र कयो वियो। ॿियो मिसाल जीअं आहे इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, इय्याक नअबुदु, ख़ासि तुंहिंजी असां इबादत कयूं था। असल में इहो हुजणु ईअं घुरिजे त नअबुदुक, ईअं हुजणु घुरिजे न, नअबुदु पहिरियां फ़इल, नअबुदु असां इबादत था कयूं, न ज़मीर इन में फ़ाइल, क मफ़ऊल बाद में ज़िक्र थिए, पहिरियां फ़इल ईंदो आहे, पोइ फ़ाइल ईंदो आहे, मफ़ऊल। पर हिन मिसाल में ॾिसो, पहिरियां मफ़ऊल आयो आहे, फ़इल बाद में आयो आहे, त मफ़ऊल खे फ़इल खां मुक़दम छो कयो वियो आहे? इहो उनजे करे जो तख़सीस पैदा करण जे लाइ। इबादत ख़ासि कंहिंजी कई वेंदी आहे, अलाह खां ग़ैर अलाह जी। मुस्लमान इबादत कंदो
नाहे कंदो, माना या अल्लाह असां ख़ासि तुंहिंजी इबादत कंदा आहियूं, ॿिए कंहिंजी असां इबादत। हिते तख़सीस जे लाइ इहा इन मफ़ऊल खे नअबुदु फ़इल खां मुक़दम रखियो वियो आहे, त इन जो सबबु आहे मुक़दम रखण जो। ठीकु आहे, छाजे कहिड़ो सबबु आहे त इन में तख़सीस पैदा थी वञे। वल मुहाफ़ज़तु अला वज़निन औ सजइन, ऐं हिफ़ाज़त करणु वज़न ते या सज ते, तुक बंदीअ ते। वज़न माना शेर व शाइरी शेर व शाइरी जे आख़िर में वज़न खे बरक़रार रखियो वेंदो आहे। जेकॾहिं वज़न खे बरक़रार न रखियो वेंदो त शेर व शाइरी में उहा मज़ो ई न रहंदो, ऐं उनजी तुक बंदीअ खे बि बरक़रार रखियो वेंदो आहे। सो तुक बंदी ऐं वज़न खे बरक़रार रखण जे लाइ अल्फाज़नि खे अॻिते पोइते करे मुअख़र लफ़्ज़ खे मुक़दम करे सघिजे थो। मिसाल ॾिसो हिन जो, मिसाल जीअं हिकिड़ो शेर आहे, इज़ा नतक सफ़ीह फला तुजिबहु, इज़ा जॾहिं नतक ॻाल्हाए, सफ़ीह बेवकूफ़, फला तुजिबहु पोइ न जवाबु ॾे तूं उन्हीअ खे, फ़ख़ैरुन मिन इजाबतिही पोइ भलो आहे उन जे जवाब ॾियण खां सुकूत, ख़ामोश रहणु। माना जॾहिं तव्हां कंहिं बेवकूफ़ सां हम कलाम थियो ऐं उहो तव्हां सां ॻाल्हाए, त बेवकूफ़ खे उन जी ॻाल्हि जे जवाबु ॾियण जी ज़रूरत, इहो क़ुर जी आयत बि न, वइज़ा ख़ातब, हा वइज़ा ख़ातब हुमुल जाहिलून क़ालू, बसि सलाम चई करे हलिया त जाहिलनि सां उहे घणो बहसो मुबाहिसो नथा कनि। त हाणे हिते इन शेर मंझि तुक बंदीअ खे बरक़रार रखण जे लाइ लफ़्ज़नि खे मुक़दम लफ़्ज़ खे मुअख़र कयो आहे, या मुअख़र लफ़्ज़ खे उहो कीअं, ॾिसो ॿी लाइन मंझि, फ़ख़ैरुन मिन इजाबतिही सुकूत, हिते सुकूत मुब्तदा आहे, सुकूत मुब्तदा आहे, फ़ख़ैरुन मिन इजाबतिही इहा उनजी ख़बर आहे। छो ॾिसो पोइ सुकूत, ख़ामोशी भली आहे जवाबु ॾियण खां, भली छा आहे, ख़ामोशी, त सुकूत, सुकूत थियो मुब्तदा, उनजी ख़बर थो ॾिए त भली कहिड़ी शइ आहे, ख़ैरुन मिन इजाबतिही, इहा ख़ामोशी जवाब खां भली आहे। त सुकूत थींदो मुब्तदा, ख़ैरुन मिन इजाबतिही इहो सभु तमामु मिली करे पोइ थींदो ख़बर। त हाणे ख़बर खे कयो वियो आहे मुक़दम, सुकूत मुब्तदा खे कयो वियो आहे मुअख़र, हालांकि पहिरियां मुब्तदा हूंदी आहे, ख़बर बाद में हूंदी आहे। त सुकूत खे बाद में उन लाइ रखियो वियो आहे जो ही जॾहिं तव्हां इहो शेर पढ़ंदव न त अॻियां के अहिड़ा शेर हूंदा जो सुकूत जे वज़न ते ईंदा, त पोइ हिते बि सुकूत खे वरी बाद में आंदई था त उन्हनि शेरनि में वज़न सभिनि में बरक़रार रहे। ॿियो मिसाल, ॿियो छा चई त वज़न जे बरक़रार रखण जे लाइ, या वरी सज तुकबंदीअ जे लाइ, तुकबंदीअ जे लाइ बि लफ़्ज़नि खे अॻिते पोइते कयो वेंदो आहे। मिसाल इन जो आहे, ख़ुज़ूहु फ़गुल्लूहु, ख़ुज़ूहु पकिड़ियो उन खे, फ़गुल्लूहु पोइ तोक विझो उन खे, सुम्मल जहीम सल्लूहु पोइ जहन्नम में, दोज़ख में उछलायो उन खे, सुम्मा फ़ी सिलसिलत पोइ फ़ी सिलसिलत ज़ंजीर में, ज़र ओहा उनजी माप, सबऊन ज़रअन ज़िराअन 70 गज़ आहे, फ़स्लुकूहु उन में उनखे जकड़ियोसि। त हाणे इन में ॾिसो त इन में कहिड़नि लफ़्ज़नि खे मुक़दम कयो वियो आहे ऐं कहिड़नि लफ़्ज़नि खे मुअख़र कयो वियो आहे। हाणे ॾिसो मथे, ख़ुज़ूहु फ़गुल्लूहु, सुम्मल जहीम सल्लूहु पोइ जहन्नम में विझो उन खे। त सल्लूहु जो मामूल आहे जहीम, त हाणे हुजणु ईअं घुरिजे त असुल में छा हुजणु घुरिजे, सल्लूहु जहीम विझो उन खे, त पहिरियां सल्लू हुजणु घुरिजे पोइ जहीम हुजणु घुरिजे, पर
पुठियां खां इन खे बरक़रार रखण जे लाइ ॾिसो ख़ुज़ूहु फ़गुल्लूहु सुम्मल जहीम सल्लूहु, त इहा तुकबंदी बरक़रार रहंदी थी अचे न। जेकॾहिं असां ईअं चऊं सल्लूहु जहीम त पोइ तुकबंदी बरक़रार न रहंदी। सो उन जे करे सल्लूह जो मामूल जहीम आहे, उनखे मुक़दम कयो वियो सल्लूह खां। अहिड़े तरीक़े सां ॾिसो फ़ी सिलसिलत ज़रअहा सबऊन ज़िराअन फस्लुकूह, असुल में इहो आहे फस्लुकूह फ़ी सिलसिलत, जो फ़ी सिलसिलत इहो मामूल आहे फस्लुकूह जो। असुल में इबारत ईअं हुजणु घुरिजे फस्लुकूह फ़ी, पर तुकबंदी खे बरक़रार रखण जे लाइ फ़ी सिलसिलत खे मुक़दम कयो वियो, फस्लुकूह खे मुअख़र आंदो वियो। उन खां बाद में मुसनिफ़ वरी पोइ हिकिड़ो एतिराज़ जो जवाबु ॾिनो आहे। ॾिसो वलम यज़कुर लिकुल्लि मिन तक़दीम व तअख़ीर दवाउन ख़ासतन लिअन्नहु इज़ा तक़द्दम अहदु रुकनल जुमलति तअख़रल आख़र फ़हुमा मुतलाज़िमान। फ़सल में असां पोइ ते पढ़ियासीं त मुसनिफ़ मुक़दम जा असबाब ज़िक्र कंदो ऐं मुअख़र जा असबाब ज़िक्र कंदो। त हाणे अॼोके सबक़ में त हीउ फ़सुलु पूरो थी वियो। असां मुक़दम जा त असबाब पढ़ियासीं, मुअख़र जा असबाब न पढ़ियासीं। त मुअख़र जा असबाब किथे आहिनि? त उनजो जवाबु ॾिनो आहे मुसनिफ़ त मुक़दम ऐं मुअख़र ॿई इहे मुतलाज़िमान आहिनि, हिक ॿिए जे लाइ लाज़िम आहिनि। जेका शइ मुक़दम हूंदी त ॿी शइ उनखां मुअख़र हूंदी। सो मुक़दम जा असबाब पढ़ी आयो त बाक़ी जेका शइ मुक़दम रखंदव त हाणे उनखां बाद में जेका शइ हूंदी सा मुअख़र हूंदी। सो मुअख़र अज़ ख़ुदि उन में शामिल थी वियो। सो उन जा अल्फाज़ उन जा असबाब अलॻि ज़िक्र करण जी ज़रूरत न आहे, छो त इहे ॿई हिक ॿिए जे लाइ मुतलाज़िम आहिनि। तर्जुमो कयो वलम यज़कुर ऐं न ज़िक्र कयईं लिकुल्लि मिन तक़दीम व तअख़ीर, हर हिक जा मुक़दम खां ऐं मुअख़र हुजण खां दवाउन उन जा असबाब ख़ासि लिअन्नहु छो जो इहो इज़ा तक़द्दम अहद रुकन, इहो रुकनैन आहे मुसन्नफ़ इज़ाफ़ा जे करे नून किरी पियो आहे। जॾहिं मुक़दम कयईं जुमिले जे ॿिनि रुकननि मंझां हिक खे तअख़रल आख़र त पोइ ते थी वियो ॿियो, माना मुक़दम जा असबाब ज़िक्र कयईं त मुअख़र पोइ उन में जे ताख़ीर उन में जे अज़ ख़ुदि अची वई, छो त ॿई हिक ॿिए जे लाइ फ़हुमा मुतलाज़िमान, ॿई हिक ॿिए जे लाइ मुतलाज़िम आहिनि।